अजीम सूफी बुजुर्ग हफ्त ज़िबा शायर हज़रत सचल सरमस्त जी 205 उर्स मुबारक जूं गैर सरकारी तकरीबूं दरारा शरीफ में शुरू थी वयूं, जंहिंमें मज़ार मुबारक खे गुस्ल ॾियण वारी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिं दौरान ईरान सां यकजहती तौर सूफी सोंग रोके 2 मिंटनि जी ख़ामोशी इख्तियार कई वई, जंहिं ते माहौल सोगवार थी वियो। दरगाह जो सजादा नशीन पीर ख्वाजा अब्दुल फारूकी सोंग ऐं सरमस्त जमात जे समें मुरीदनि सां गॾिजी हवेलीअ खां काफ़िले जी सूरत में सूफी सोंग सां गॾु मज़ार ते पहुतो, जिते हुन मज़ार मुबारक खे अर्के गुलाब सां गुस्ल ॾिनो। गुस्ल बाद हुन मौके ते इसराइल पारां ईरान ते नाजायज़ हमले खिलाफ़ 2 मिंटनि जी ख़ामोशी इख्तियार करे ईरान सां यकजहतीअ जो इज़हार कयो वियो। ॿिए पासे अॼु शाम गैर सरकारी तकरीबुनि में गुंड खोल जी तकरीब थींदी, जंहिंमें सजादा नशीन हज़ारे मुरीदनि अक़ीदतमंदनि साण गॾिजी सचल साईं जे क़दीमी दस्तार पाए दरगाह जे अहाते में जोड़ियल मख़सूस जाइ ते वेहंदो, जिते हू रोज़ो इफ्तार कंदो ऐं मुरीदनि खे दीदार कराईंदो। जॾहिं त सुभाणे सरकारी तकरीबुनि जो इब्तिदा सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े हाज़िरी भरे कंदो। उन मौके ते सिक्योरिटीअ जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि, जॾहिं त वॾे तादाद में पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार पिणु मुक़रर कया विया आहिनि।